बदीन में एस न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जो केक बदीन प्रेस क्लब में कटियो वियो। उन मौके ते एस न्यूज़ लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो वियो। एस न्यूज़ जी कामयाबी खे हिकु साल मुकमल थियण ते सॼी सिंध जियां बदीन प्रेस क्लब में हिकु तक़रीब कोठाई वई ऐं एस न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जो केक बदीन प्रेस क्लब जे सदर शौकत मेमण समेत प्रेस क्लब जे ॿियनि मेंबर ऐं शहरिन कटियो ऐं ख़ुशी जो इज़हार कंदे एस न्यूज़ जी कामयाबी लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार पिणु कयो वियो। एस न्यूज़ चैनल जी हिकु साल जी ज़िंदगी में जेतिरी हुन तरक़ी कई आहे उन मां इहो अंदाज़ो बख़ूबी लॻाए सघिजे थो त मुस्तक़बिल SSU जी हिन मैनेजमेंट जे हिन महिनत जो ई जेको आहे इंशाअल्लाह आहे। हिकिड़े थोरे अरसे में सॼी सिंध में नेटवर्क क़ाइमु करणु ऐं हर पल जूं ख़बरूं ॾियणु हिकिड़ी सैटेलाइट चैनल जे मुतबादिल शइ नज़र अचे थी। SS न्यूज़ जी अॼु सालगिरह उन हवाले सां SS न्यूज़ जी पूरी टीम उन सां गॾु बदीन जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर इमरान अब्बास खे बि असां सालगिरह जूं मुबारक ॾींदासीं त हीउ जेको चैनल पंहिंजो SS न्यूज़ आहे इहो ॿिनि चैनल वांगुरु ई अॻियां साल में हुन तरक़ी कई आहे। असांजी इहा दुआ आहे त SS न्यूज़ जेको ग़रीब आवाम जे जेके आवाम जा जेके इशू आहिनि उन्हनि खे आला अवाननि ताईं पुॼाए। तक़रीबन अॼु हिकु साल कंप्लीट थी वियो आहे ऐं अॼु पहिरीं सालगिरह ई आहे SS न्यूज़ जी। तमामु बहितरीनु थोरे ई टाइम जे अंदरि जेको आहे सो SS न्यूज़ सिंध जे हर कुंड कुर्छ मंझां जेको बि मज़लूमनि ग़रीबनि जो जेको आवाज़ु आहे उहो अवाननि ताईं पुॼायो आहे ऐं तमामु बहितरीनु ऐं सुठा जेके आहिनि सो हुन ते जेके आहिनि प्रोग्राम या ख़बरूं जेके आहिनि उहे नशर थियनि पियूं।